जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं पखो प्रेस क्लब अॻियां, जिथे कंबरवासी पंहिंजे प्लाट कब्जे खिलाफ़ एहतजाज करे उन खां पुछूं था वधीक उन जो छा चवणु आहे। मुंहिंजो प्लाट आहे शाह लतीफ़ कॉलोनीअ में ऐं खबरी मकान रोड सॼे भरिसां ऐं जेको आहे सो 3 साल थी विया आहिनि। यको मां भॼंदो रहियो आहियां हुकूमत ॾे, DIG कंबर लाड़काणो, SP कंबर, को तदारत इंसाफ़ मुंहिंजो हुकूमत न कयो आहे अॼु ताणी। वरी मां इहा महिरबानी मूं ते कयो, ख़ुदा करण वरी बि मां SP खे अर्ज़ु थो कयां, कंबर सिटी खे, DSP कंबर खे महिरबानी करे मूंखे प्लाट छॾाइजो। इहा मां अर्ज़ु थो कयां, जे मुंहिंजो इंसाफ़ तदारत न थियो त पाण खे भुटे चौंक ते पेट्रोल हारे मां पाण खे पाण साड़ींदुसि, उनजी ज़िम्मेवार हुकूमत आहे। जी नाज़रीन, तव्हां कंबरवासी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कंबरवासी औरत जो चवणु हुयो त वसाइण खे मुंहिंजी अपील आहे त महिरबानी करे मुंहिंजो प्लाट जेको आहे मूंखे उन मां कब्ज़ो ख़तमु करायो वञे। जेकॾहिं मुंहिंजे प्लाट जो मां कब्ज़ो ख़तमु न थियो त मां भुटे चौक ते, कंबर में भुटे चौक ते, मुख्य चौक ते वेही पंहिंजे मथां पेट्रोल पंहिंजे पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। कैमरामैन ज़ुल्फ़कार बुगी सां गॾु तनवीर हुसैन, ख़ुशि पखो।